मोहम्मद खान जंगवाणी असां सां ज़ुल्म थो करे हुननि जा छोकरा ॾाढायूं कनि था। असांजे ॻोठ में जुमे जमाली में अची असांजा औरत न जेके बचड़ा ॿाहिरि निकिरनि था उन्हनि खे ज़ोरी तंग करे ज़ोरी मोबाइल उछले ॾियनि था, चवनि था फाइल जो कमु असां सां कयो, जे न कंदव त असां तव्हांजे घरनि में राति जो ज़ोरी गिड़ंदासीं। जेकॾहिं नौजवान असां उथी उन्हनि सां ॻाल्हाइण लाइ कयूं था त पोइ असां कंहिं बि शहर में निकिरण जो कोशिशि कयूं था त हू असांजो अघु वठी क्लाशनूं पिस्टोलूं खणी असांजे मथां फायरिंग करे असांखे उते दाबा ॾेई मारण जा धमकियूं ॾियनि था। ऐं उन खां अलावा मोहम्मद खान वटि असां ॿ दफ़ा नियाणियूं वठी वियासीं। इन नियाणियुनि जे सदके क़ुर जे सदके पंहिंजे छोकरनि खे सम्झा असांजे घरनि में न अचनि, असांजे बचड़नि खे तंग न कनि। हाणे कल्ह राति असांजो भाणिज वियो आहे जीप काहे वाही पांदी जे शहर खां ओरे पासे, उते ममताज जंगवाणी मुराद खान जो पुटु आहे, मोहम्मद खान जंगवाणी जो पोटो आहे। उन क्लाशन खणी ऐं असांजे भाणिज जे अॻियां रखियो आहे त तव्हां असांखे ॻोठ मां छो था रोकियो। छोकिरे चयो आहे असांजो इज़त जो सुवाल आहे, गैरत जो सुवाल आहे, तव्हां असांजे नंगनि खे तंग था कयो, असां खां इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन थींदो, मौत क़बूलींदासीं, तव्हांजी इहा ॾाढ कोन क़बूलींदासीं। असां सां ज़ुल्म आहे, असांजो पाकिस्तान जे हुकूमत खे अपील आहे असां सां मदद करे। असांजो सरदार रफ़ी खान खे बि अपील आहे, असांजो जमाली आहे, तूं जमालिन जो इज़त बचायो वञ, जेकॾहिं जमालिन मां बेज़ार आहीं त जमालिन खे ज़हर पीआरे मारे छॾ, असांखे उहा मंज़ूर आहे। मोहम्मद खान खां असांजो बेइज़ती न कराए, ख़ुदा जे वास्ते असांजो पाकिस्तान जो हुकूमत असांजो मदद करे। असां ग़रीब यतीम आहियूं, असां सां ॾाढो ज़ुल्म आहे, असांजो फ़ैसिलो असांजो इंसाफ़ असांजो इन्हनि वटि आहे, पाकिस्तान जी हुकूमत वटि आहे, उहो ई कंदो, उनखां सवाइ असांजो केरु कंदो, केरु ई असांजो हिते आहे। असां सां ज़ुल्म आहे। कल्ह राति मां वञा पियो, तक़रीबन 11 जो टाइम हुयो, राति मां वञा पियो, ॿार बच्चा खणी वञा पियो, वाही वञा पियो, माना मुंहिंजो अघु वठी माना मूं ते माना कीअं अघु वरितो था? अघु ममताज जमाली, ममताज जमाली जंगवाणी ऐं मुराद खान जो पुटु आहे ऐं मोहम्मद खान जो पोटो आहे। इहो मुंहिंजो अघु वठी माना मूंखे माना दाबो ॾिनई, माना बंदूक हुयुसि, क्लैक्शन हो, माना उहो बुल्ट करे मुंहिंजे मथां रखी। ॿार पोइ हिते वेठा हुया, ॿारनि माना दाऊं कया आहिनि। पोइ मुंहिंजो माना हथु छॾियईं, पोइ हथु छॾे उहो भॼी वियो त माना मां वरी पोइ आयो आहियां घर आयो आहियां त पोइ वरी मां सूबेदार वटि एॾे मां वियुसि, एॾे मुंहिंजो माना अमल कोन थियो, का शइ कोन थियो। सूबेदार कुझु बि कोन थियो, चई त माना तव्हांजे भाई पीउ दोस्ती जे करे इन जे करे चवंदो त पोइ मां माना वेंदोसांसि, बाक़ी हूअं मां कोन वेंदोसांसि। जवाबु ॾेई छॾी। मूंखां पैसा वरितई, पैसा 3000 मूंखां वरितई, हो मोहम्मद खान खां 10,000 वरितई त मुंहिंजे माना हेॾी माना चढ़ाई न कजे। अच्छा, पैसा ॾेई चढ़ाई न थी? हा, पोइ चढ़ाई न कई। अच्छा, पोइ माना सूबेदार असां सां ॻाल्हाई बि कोन, माना छा थियो छा न थियो।